नाज़रीन, शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर के कत्ल केस जो मुख्य जवाबदार गिरफ्तार न थियण ख़िलाफ़ शहदाद कोर्ट में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले से ॾिसूं था शाहिद अमान जी रिपोर्ट। शहदाद कोर्ट में प्रेस क्लब शहदाद कोर्ट जो सद ते सखर जो सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ्तार न थियण ख़िलाफ़ सहाफ़िन प्रेस क्लब अॻियां हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाज कयो। उन मौके ते सहाफ़िन आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त 76 ॾींहं गुज़री विया आहिनि। शहीद जान मोहम्मद जा कातिल हुक्मरान गिरफ़्तार न करे सघिया आहिनि ऐं हू पंहिंजे सियासी मुखालफ़नि खे दुनिया जी कहिड़ी कुंड कुछ मां बि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ मौजूदा निगरान हुकूमत इहे नवां ड्रामा रचाए पई। सहूलतकार गिरफ़्तार करण ऐं सिंध बलोचिस्तान बॉर्डरनि ते ऑपरेशन ऐं कार्रवाई जा ड्रामा रचाए करे असुल जवाबदारनि खे हुकूमत भॼाए पई। असांजो मुतालबो आहे त शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे सरेआम अदालतुनि जे ज़रिए ओपन अदालत जे ज़रिए जेको आहे सो कातिलनि खे पूरी सिंध सरा पे एहतजाज है। कुछ मानू पेश कया आहिनि त भई हे असां जान मोहम्मद महर के असां क़त्ल कयो आहे। असो मुतालबो आहे सहाफ़ियुनि जो जेके जान मोहम्मद जा कातिल आहिनि उनजे हथ पोयां कहिड़ा ॻुझा थियनि उन्हनि खे ज़ाहिर कयो वञे। छो जो ताज़ो तव्हां ॾिसो उनखे बेलन में ॾेखारियो वियो आहे। हालांकि हिन टाइम बेलन में फ़ौज ऐं रेंजर्स जेको आहे उते लथल आहे। पोइ उहे कहिड़ी ताक़तवर धुरियूं आहिनि जेके जान मोहम्मद जे कातिलनि खे जेको आहे तहफ़ुज़ ॾियनि था ऐं सेफ्टी ॾियनि था। असांजो मुतालबो आहे निगरान हुकूमत का मुतालबो आहे जान मोहम्मद जा कातिल गिरफ़्तार करण को सज़ा ॾिनी वञे। महर जा कातिल के एॾा बाअसर न आहिनि, पर असां रिफ़त मुख़्तार जेको IG सिंध आहे असां उनखे चवंदासीं, उनखे मुतालबो कयूं था त ख़ुदारा शहीद जान मोहम्मद महर जा कातिल जल्द खां जल्द गिरफ़्तार करे ऐं असां सहाफ़िन में जेका मायूसी आहे उहा ख़त्म कई वञे। मुज़ाहिरीन निगरान हुकूमत ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त फ़ौरन शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार करे सहाफ़िन में पखड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। कैमरामैन अरशद शेख सां गॾु शाहिद अमान, आवाज़ TV न्यूज़ शहदाद कोट।